अस्सलाम वालेकुम, मां सलाउद्दीन हमारी सीरिया सिंधी थॉट्स। असांजो फ्रैक्शन टॉपिक हले पियो बेसिक मैथ्स जे क्लासनि में। अॼु असां असेंडिंग एंड डिसेंडिंग आर्डर फ्रैक्शन जे अंदरि पढ़ंदासीं। असेंडिंग एंड डिसेंडिंग आर्डर होल नंबर्स जे अंदरि असां प्रीवियस क्लासिस में स्टडी कयो हुअसीं। हिन क्लास में असां फ्रैक्शन जे अंदरि असेंडिंग याने नंढ वॾाई एंड डिसेंडिंग याने वॾ नंढाईअ वारी तरतीब खे असां हिन लेक्चर जे अंदरि कवर कंदासीं। हिन में कुछ असां एग्जाम्पल मुख़्तलिफ़ खणंदासीं। उन मुख़्तलिफ़ एग्जाम्पल्स की मदद सां असां कोशिशि कंदासीं त असेंडिंग एंड डिसेंडिंग आर्डर के कॉन्सेप्चुअल भी समझूं एंड मेथड के हवाले सां भी असां असेंडिंग एंड डिसेंडिंग आर्डर के फाइंड करे सघूं। सो लेट्स स्टार्ट अवर क्लास। जी त मूं हिकिड़ो एग्जाम्पल लिखियो आहे फ्रैक्शन मंझां असेंडिंग एंड डिसेंडिंग आर्डर करण जे लाइ हिकिड़ो एग्जाम्पल खयो आहे त असां हिनखे असेंडिंग आर्डर में भी रखंदासीं, डिसेंडिंग आर्डर में भी रखंदासीं। सब खां पहिरियों अगर तव्हांखे यादि हुजे त असां इक्वलिटीअ जो कुझु लॉस पढ़िया हुआसीं, कुझु हुन जूं ट्रिक्स पढ़ियूं हुआसीं। त हुन में इहो ई चयोसीं त हेठियों नंबर टोटल हूंदो आहे, मथियों गिवन हूंदो आहे। असांजो जॾहिं हेठियों नंबर सभिनि जो सेम हूंदो त असां ईज़िली अंडरस्टैंड करे सघूं था वॾो कहिड़ो आहे नंढो कहिड़ो आहे। जीअं लेट सपोज़ 36 मां 5 हिन खे मिलिया आहिनि, 36 मां 12 हिन खे मिलिया आहिनि, 36 मां 21 हिन खे मिलिया आहिनि, 36 मां 8 हिन खे मिलिया आहिनि। त हाणे असांखे अगरि हिन में असेंडिंग करिणो आहे त डेफिनेटली हिन में नंढे में नंढो जेको अंक आहे उहो ही आहे। छो त हिनखे 36 मां असां हिनखे 5 हिसा मिलिया आहिनि। त असां अगरि असेंडिंग आर्डर में लिखणु चाहियूं त असां छा लिखंदासीं? सभ खां पहिरियां ही लिखंदासीं, छो त नंढे में नंढो ही आहे। असेंडिंग आर्डर यानी नंढे खां वॾे जे तरफ़ वेंदो आहे। उन खां पोइ कहिड़ो आहे? डेफिनेटली 8/36, छो त हिन खां पोइ वॾो ही अंगु आहे। असां हिनखे असेंडिंग आर्डर में ॿिए नंबर ते लिखंदासीं। उन खां बाद में ही आहे, पोइ ही आहे। ही हिकिड़ो सिंपल एग्जाम्पल आहे, छो त हिन जो हेठियों अंगु सभिनि जो साॻियो आहे। त मतिलबु हिन में एॾी का कन्फ्यूजन न हूंदी आहे असेंडिंग ऐं डिसेंडिंग ॿुधाइण में, नंढे ऐं वॾे ॿुधाइण में। हिन खे उबतो करे लिखंदो यानी हितां खां लिखंदो त वॾो पोइ नंढो पोइ नंढो पोइ सफ़ा नंढो, इहो डिसेंडिंग आर्डर थी वेंदो। सो ही त हुयो हिकिड़ो सिंपल एग्जाम्पल। असां ॿिए नंबर एग्जाम्पल जे तरफ़ हलूं था। हिन खे असां कहिड़े तरीक़े सां सॉल्व कंदासीं? असेंडिंग ऐं डिसेंडिंग आर्डर खे असां इन तरीक़े सां बि सॉल्व करे सघूं था, तरतीब ॾेई सघूं था, जेको मूं तव्हांखे परसेंटेज जो हिकिड़ो एग्जाम्पल सम्झायो हुयो। त असां जो हिननि में वैल्यूज़ जो चकर हूंदो आहे, अंगनि जो चकर न हूंदो त मतिलबु ही वॾो अंगु आहे त ही वॾो हूंदो, ही नंढो अंगु आहे त ही नंढो हूंदो। ईअं कॾहिं बि न हूंदो आहे। हिन में मूं अॻ में बि तव्हां सां डिस्कस कयो हुयो। त असां हिनखे उन तरीक़े सां असां हिनखे सॉल्व करण जी कोशिशि कंदासीं। सभ खां पहिरियों असां ॾिसूं त ही जेको अंगु आहे इहो 50% आहे। छो त हिनखे 8 मां 4 मिलिया आहिनि, यानी हिनखे अधु हिसो मिली वियो आहे। अगरि असां हिनखे ॾिसूं त हिनखे 6 मां 2 हिसा मिलिया आहिनि, त यानी ही लेस देन यानी 50% खां घटि आहे। अगरि असां हिनखे ॾिसूं त हिन जो 50% छा थींदो? 10 मां 5 हुजनि सां त इहो 50% हुजे हा, यानी हाणे हिनखे 50% खां वधीक मिलियल आहे। हिनखे 50% खां वधीक मिलियल आहे। त हाणे तव्हां हिननि में आसानी सां अंदाज़ो लॻाए सघो था त हिननि में वॾो कहिड़ो आहे, हिन में नंढो कहिड़ो आहे। डेफिनेटली ही वॾो आहे। छो त हिनखे 50% खां मथे मिलियल आहे। 50% छा हुयो? 10 जो 5 हुयो। 10 जो अधु 5 थींदो आहे, यानी 50% जो 5 हुजे हा। पर हिनखे 5 खां रक़म जेका या हिसो हिनखे मथे मिलियल आहे। त यानी ही सभिनी खां वॾो अंगु आहे। ॿिए नंबर ते ही आहे, छो त हिनखे 50% मिलियो आहे। टे नंबर ते नंढे में नंढो अंगु कहिड़ो आहे? हिन में ही अंगु आहे 2/6, छो त हिनखे 6 मां 2 हिसा मिलिया आहिनि। यानी अगरि असांजो कॉन्सेप्ट क्लियर आहे त असां इन तरीक़े सां बि नंढे ऐं वॾे जी तमीज़ यानी हिन नंढे वॾे खे सुञाणे सघूं था। हाणे अगरि असां हिनखे असेंडिंग आर्डर में लिखणु चाहियूं त कीअं लिखंदासीं? असेंडिंग में यानी नंढ वॾे में त पहिरियों हे नंढो नंढो लिखंदासीं, उन खां पोइ ही लिखंदासीं, उन खां पोइ वॾे में वॾो असांजो ही अंगु आहे। हाणे हिननि खे असां कंहिं ॿिए फार्मूले सां न, हिननि खे असां पंहिंजे कॉन्सेप्ट सां ॻोल्हे लधोसीं त नंढो कहिड़ो आहे, वॾो कहिड़ो आहे। ऐं वॾे खे डेफिनेटली तव्हां हिन तरीक़े सां रखंदव। पहिरियों ही वॾो, पोइ ही डिसेंडिंग आर्डर थी वियो असांजो। आख़िर में असां हिनखे रखंदासीं। सो ॿिए नंबर एग्जाम्पल में असां इहो सिखियोसीं त असां कॉन्सेप्चुअली बि नंढो ऐं वॾो सुञाणे सघूं था। ऐं हीअ असां पहिरियों नंबर जेको एग्जाम्पल खयोंसीं सिंपल खयोंसीं त जीअं सभिनि जा हेठियां साॻा हुजनि त असां उन्हनि खे कीअं सॉल्व कंदासीं। अचूं था हाणे 3 नंबर एग्जाम्पल जे तरफ़। 3 नंबर एग्जाम्पल खयो आहे असां त
त हिन में जेको पहिरियों एग्ज़ाम्पल खयोंसीं त सभु हिकु जहिड़ा हुजनि त असां सिंपली करे सघूं था सॉल्व। ॿिए नंबर ते असां 50% ऐं 50% खे नज़र में रखंदे असां नंढे ऐं वॾे जी तमीज़ करे सघूं था। पर कुझु अहिड़ा अंग मिली वञनि जंहिंमें असां 50% वग़ैरह खे कोन जज करे सघूं ऐं असांजे लाइ मसइलो थिए त हाणे हिन मां असेंडिंग ऐं डिसेंडिंग कढण जे लाइ पहिरियों नंढो वॾो अचणु खपे ऐं नंढो वॾो असांखे ईअं सम्झ में नथो अचे। त उन जे लाइ असां छा कंदासीं, अगरि तव्हांखे इक्वलिटीअ वारो लेसन यादि आहे, छो त मां तव्हांखे अॻ में बि चयुमि त हीअ हिकिड़ी साइकिल हूंदी आहे असांजे क्लासिस जी, त तरतीब सां तव्हां अटेंड कंदो तव्हांखे ईज़ी रहंदो। त मां तव्हांखे इक्वलिटीअ में सम्झायो हुअमि त जॾहिं हिकु ॿिए जा छेद ज़र्ब करे असां बराबरि कंदा आहियूं, अगरि उहे बराबरि न थियनि त असांखे इहो बि ॾिसणो पवंदो त छा जेको वॾे में वॾो अंग उन में मिलियल आहे असांखे डेनोमिनेटर्स में छेदनि में, छा असां ॿियनि अंगनि खे उन जे बराबरि करे सघूं था? डेफिनेटली असां 8 खे 16 करे सघूं था, 4 खे 16 करे सघूं था, 2 खे 16 करे सघूं था। पोइ असां छा कंदासीं, हिन 16 खे इते ई रखणु ॾींदासीं ऐं हिननि खे असां 16 डेनोमिनेटर कंदासीं। ईअं छो था कयूं? असांखे ख़बर आहे त अगरि असांजा डेनोमिनेटर सेम हुजनि असांखे नंढे ऐं वॾे जी तमीज़ करणु आसानी थी पवे थी। अगरि मां हिन सां 2 ज़र्ब कयां त हिन जो डेनोमिनेटर 16 थी वेंदो। हिन सां अगरि मां 4 ज़र्ब कयां त हिन जो डेनोमिनेटर सेम थी वेंदो। अगरि मां हिन सां 8 ज़र्ब कयां त हिन जो डेनोमिनेटर बि सेम थी वेंदो। त असांखे ख़बर आहे त ॿिन्ही सां मल्टीप्लाई करिणो हूंदो आहे। हाणे मां हिते हिननि खे मतिलबु मल्टीप्लाई करे डेनोमिनेटर सेम करे रखां थो। हिन खे थींदो बिशका 12, हेठियों अंगु 16 थींदो, विचों अंगु 8 मथों, हेठियों अंगु 16 थींदो, 1 8 8, हेठियों अंगु 16 थींदो ऐं हेॾां असां 5 भाङे 16 लिखंदासीं वापसि। हाणे असां ॾिठोसीं त हिन तरीक़े सां बि असां नंढे ऐं वॾे जी तमीज़ मालूम करे सघूं था। मिसाल हिकिड़ो हाणे ॾिसूं था त हिन खे 16 मां 12 हिसा मिलिया आहिनि, हिन खे 16 मां 8 हिसा मिलिया आहिनि, हिन खे 16 मां 8 हिसा मिलिया आहिनि, हिन खे 16 मां 5 हिसा मिलिया आहिनि। हाणे असां हिन खे कीअं कंदासीं नंढे वॾे जी तरतीब में? सभ खां पहिरियों हिन में नंढो नंढो पहिरियों अंगु आहे, असेंडिंग आर्डर में असां हिन आर्डर में लिखण जी कोशिशि कयूं त नंढे में नंढो हीअ अंगु आहे, उन खां पोइ नंढा हे ॿ आहिनि, उन खां पोइ आख़िरी जेको वॾो आहे हिननि में उहो हीअ आहे। हाणे तव्हां छा कंदव, असेंडिंग ऐं डिसेंडिंग आर्डर में तव्हां हीअ असां छाजे करे कंदा आहियूं त असांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन्हनि जो वैल्यू ख़बर पए त नंढो कहिड़ो आहे वॾो कहिड़ो आहे। अदरवाइज़ तव्हां ही जेके नेटिव यानी जेके शुरूआति में तव्हांखे अंग मिलियल आहिनि तव्हां उहे बि रखी सघो था। उनजो मिसाल कीअं आहे, हाणे तव्हांखे ख़बर आहे त हीउ हिन जो आहे, हीउ हिन जो आहे, हीउ हिन जो आहे, हीउ हिन जो आहे। असांखे ख़बर आहे त नंढे में नंढो कहिड़ो आहे, हे आहे, त यानी हिन खे असां 5 भाङे 16 असेंडिंग में लिखंदासीं, यानी नंढो पहिरियों इहो आहे। ॿिए नंबर ते नंढो कहिड़ो आहे, असां फ़र्ज़ु कयो हिन मां या हिन मां कोई बि हिकिड़ो खणंदासीं छो त ॿई इहे बराबरि आहिनि। पोइ हिन खे खणंदासीं असां, आख़िर में असां हिन खे खणंदासीं। हाणे अहिड़े तरीक़े सां असां असेंडिंग ऐं डिसेंडिंग आर्डर मालूम करे सघूं था। वरी असांखे डिसेंडिंग आर्डर यानी वॾ नंढाई करणी आहे त पहिरियों असां हे वॾो रखंदासीं अॻियां, पोइ ही 4, पोइ असां ही रखंदासीं। इहो असांजो 3 नंबर एग्ज़ाम्पल जंहिंमें असां असेंडिंग ऐं डिसेंडिंग आर्डर सिखियोसीं। हाणे असां ईंदासीं 4 नंबर एग्ज़ाम्पल ते। हाणे 4 नंबर एग्ज़ाम्पल खां पोइ असांखे अंदाज़ो थी वेंदो त असेंडिंग ऐं डिसेंडिंग आर्डर फ्रैक्शन में किथे बि कीअं बि कहिड़े बि अंदाज़ में अचे त वी कैन सॉल्व दैट। हाणे असां 4 नंबर एग्ज़ाम्पल खयो आहे। 4 नंबर एग्ज़ाम्पल में असां मतिलबु अगरि पहिरें खे यादि कयूं त पहिरियों साॻियो हुयो, ॿिए में असां कॉन्सेप्चुअल कयोसीं, 3 में असां ॾिठोसीं त हिकिड़ो वॾो हुयो, ॿिया हुनजे बराबरि थी सघनि पिया। 4थों एग्ज़ाम्पल अहिड़ो आहे जेको कोई कंहिंजे बराबरि नथो थी सघे। त इन कंडीशन जे अंदरि असां छा कंदासीं, इन खे थोरो ज़हन में रखिजो त असां छा कंदासीं, उन डेनोमिनेटर्स मां वॾे में वॾो डेनोमिनेटर ॾिसंदासीं त छा हिन डेनोमिनेटर ते ही पूरा थी सघनि था, नथा थी सघनि पूरा, छो त ही 9 आहे, ही 2 आहे, हे बि न थिया, हे बि न थिया, हे 9 थी सघे पियो पर हाणे हे 2 उन में नथा थियनि। मतिलबु हाणे हे टोटल कंडीशन 4थों नंबर यानी चेंज थी वई। पोइ असां छा कंदासीं, हिन खे डबल कंदासीं, मथे अंग खे छा कंदासीं, असां डबल कंदासीं यानी 2 सां ज़र्ब कंदासीं त हीअ असांजो थी वेंदो 18। हीअ असांजो डेनोमिनेटर कहिड़ो थियो, 18 थियो। हाणे तव्हां हिन खे जॾहिं डबल कंदव या 2 सां ज़र्ब कंदव, ॾिठव त हीउ जेको आहे सो 18 थियो आहे।
पोइ ॾिसंदो त छा 3 अरिड़हं करे सघजनि था, येस करे सघजनि था। 6 अरिड़हं करे सघजनि था, डेफिनेटली करे सघजनि था। 2 खे अरिड़हं करे सघिजे थो, डेफिनेटली करे सघिजे थो। हाणे तव्हांजे ज़हन में इहो सुवालु हूंदो त अगरि अरिड़हनि ते बि न थिया पोइ असां हिनखे 3 सां ज़र्ब करे रखूं अंग, वरी पोइ असां ॾिसूं हा त छा भरिसां वारा अंग कंहिं अहिड़े अंग सां ज़र्ब करे उहो वापसि असां अंग करे सघूं पिया या न। त अहिड़े तरीक़े सां असां में जॾहिं टोटली डिफरेंट असांखे अंग मिलनि त असां उनखे वॾे में वॾे अंग खे चेक कंदासीं, उनखां पोइ उनखे डबल ट्रिपल ऐं चैन सां ज़र्ब करे असां पोइ हिननि खे चेक कंदा वेंदासीं त किथे ओड़ो अंग असां आणे सघूं था। सो हाणे असां हिन नतीजे ते पहुतासीं, हिन खे अगरि अरिड़हं कयूं त हे सभु अरिड़हं थी सघनि था। अचूं था हिननि सभिनी खे अरिड़हं कंदासीं असां। हाणे 3 जंहिंजे हेठों आहे इनखे कहिड़ो अंग ज़र्ब कयूं त अरिड़हं थींदो? 6 × 18, यानी 6 ज़र्ब कंदासीं त ही अरिड़हं थी वेंदो। ॿिए नंबर ते जेको एग्ज़ाम्पल आहे 2 भाङे 6। हाणे 6 खे घणनि सां कयूं? 1 6 6 2 6 12 3 6 अरिड़हं, यानी हिन सां 3 ज़र्ब कयूं त इहो अरिड़हं थी वेंदो। उनखां पोइ 1 भाङे 9 त असां ऑलरेडी ॾिसी आया आहियूं त हिन सां 2 ज़र्ब कंदासीं त इहो अरिड़हं थी वेंदो। नेक्स्ट असां ॾिसंदासीं 1 भाङे 2। हाणे इन सां असां कहिड़ो अंग ज़र्ब कयूं त अरिड़हं थींदो? डेफिनेटली हिन सां 9 कंदासीं त 9 अरिड़हं थी वेंदो। हाणे असां छा कंदासीं, जॾहिं हिननि सभिनीनि खे अहिड़नि अंगनि सां ज़र्ब कयोसीं जेके ही हेठियों अंग अरिड़हं थी सघे थो, पोइ असां हिननि खे उहो अंग वापसि अरिड़हनि में कन्वर्ट कंदासीं, जो डेनोमिनेटर सेम कंदासीं। 1 6 × 6 हेठि अरिड़हं, मथियों अंग ज़र्ब कंदासीं 2 × 6 हेठियों अरिड़हं थींदो। हे कंदासीं 1 ॾूं ॾूं हेठियों अंग अरिड़हं थींदो। 1 9 9 हेठियों अंग अरिड़हं थींदो। हाणे डिसेंडिंग आर्डर खे असां या असेंडिंग आर्डर खे असां ईज़िली कंडक्ट करे सघूं था, इनखे ईज़िली असां सॉल्व करे सघूं था। छो त हाणे असां डेनोमिनेटर सेम कयासीं। असांखे डेनोमिनेटर सेम करण खां पोइ असांखे इहो अंदाज़ो हूंदो आहे त असां हिननि खे कीअं असेंडिंग ऐं डिसेंडिंग कयूं, कीअं नंढे ऐं वॾे जी तमीज़ कयूं। सो अॼु जो असांजो जेको क्लास हुयो उहो हुयो फ्रैक्शन जे असेंडिंग ऐं डिसेंडिंग आर्डर ते। अञा बि काई तव्हांखे कन्फ्यूजन हुजे त डेफिनेटली तव्हां कमेंट में रिप्लाई कंदो, इनशाला तव्हां कोशिशि कंदासीं हुनखे सॉल्व करण जी। ऐं हाणे तव्हांजे स्क्रीन ते हिकु एक्सरसाइज़ अचे थी, सॉल्व कयो। प्रैक्टिस मैक्स मैन परफेक्ट। मैथ में जेतिरी क़दुरु तव्हां प्रैक्टिस कंदव ओतिरो तव्हांखे मज़बूती ऐं तव्हांजा कॉन्सेप्ट्स क्लियर थींदा। सो इनशाला वरी मिलंदासीं हिकु नेक्स्ट क्लास में। वस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।